बाझ करे हिय बेड़ो स्वामी, 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 भवसागर मातार तू, भवसागर मातार तू, हो तार तू, हाँ तार तू, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू, हो। बाझ करे हिय बेड़ो स्वामी, 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 भवसागर मां तार तू हो, भवसागर मातार तू, हाँ तार तू हो, तार तू, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू, हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू, निधर निमाणी आया आयाणी, निधर निमाणी आया आयाणी, शरण अव्हांजी श्याम आया, शरण अव्हांजी श्याम, निधर निमाणी आयाणी, आवाज clear शरण गाने। अव्हांजी श्याम थोड़ा आया, शरण अव्हां बस श्याम आया, महर का मालिक करियो, लगी तव्हांजे लाम आया, महर का मालिक करियो, हो लगी तुंहिंजे लाम आया, महर का मालिक करियो, लगी तुंहिंजे लाम आया, महर का मालिक करियो, लगी तुंहिंजे लाम आया, दर्द वारन जे दिल खे दाता, दर्द वारन जे दिल खे दाता, ठार तू दर्द वारन जे दिल खे दाता, ठार तू दाता, ठार तू, हो, मूंखे पंहिंजे मदल मां की न विसार तू हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू, हो। बाझ करे हिय बेड़ो स्वामी, 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 भवसागर मातार तू, हाँ भवसागर मातार तू, हो, भवसागर मातार तू, हाँ भवसागर मातार तू, हो, मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार, हाँ मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू, पांद गिचीअ में पाए पल पल रोज निहारिया राहूं थी, रोज निहारिया राहूं थी, पांद गिचीअ में पाए पल पल रोज निहारिया राहूं थी, रोज निहारिया
कॾहिं ईंद मुंहिंजे अंगण में करे दिल दाहूं थी कॾहिं ईंद मुंहिंजे अंगण में करे दिल दाहूं थी कॾहिं ईंद मुंहिंजे अंगण में करे दिल दाहूं थी कॾहिं ईंद मुंहिंजे अंगण में करे दिल दाहूं थी मोहब्बत में ना सतगुर मूंखे मोहब्बत में ना सतगुर मूंखे मार तू ना मार तू मोहब्बत में ना सतगुर मूंखे मार तू ना मार तू मूंखे पंहिंजे दिल मां थी न विसार तू मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू बाझ करे ही बेड़ो स्वामी बाज करे बेड़ो स्वामी बाझ करे ही बेड़ो स्वामी बाज करे बेड़ो स्वामी भवसागर मां तार तू सागर मां तार तू हो तार तू तार तू हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू तुंहिंजी महर सां सतगुर मुंहिंजे तुंहिंजी महर सां सतगुर मुंहिंजे दिल जा गम गुज़री वेंदा दिल जा गम गुज़री वेंदा तुंहिंजी महर सां सतगुर मुंहिंजे दिल जा गम गुज़री वेंदा हो दिल जा गम गुज़री वेंदा नज़र साण नाथ तुंहिंजे कर्ज़ कफूर थींदा 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 ॾींहं ॾुखनि जा ॾातर कॾहिं दुखनि जा ॾातर कॾहिं न ॾेखार तूं न ॾेखार ॾींहं ॾुखनि जा कॾहिं ॾेखार तूं न ॾेखार हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू हो बाझ करे ही बेड़ो स्वामी बाझ करे ही बेड़ो स्वामी बाझ करे ही बेड़ो स्वामी बाज करे बेड़ो स्वामी हो भवसागर मां तार तू भवसागर मां तार तू हो तार तू तार तू हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तू धर्मदास खे प्रभु प्यारा धर्मदास खे प्रभु प्यारा पंहिंजी गोद विहारियो अची पंहिंजी गोद विहारो अची धर्मदास खे प्रभु प्यारा धर्मदास खे प्रभु प्यारा पंहिंजी गोद विहारियो अची पंहिंजी गोद विहारो अची खण
अची खणी नेणनाथ मूने हे कर निहारियो अची खणी नेणनाथ मोॾे हे कर निहारियो अची खणी नेणनाथ मूने हे कर निहारियो अची सिकवारनि सां हामी सिकवारनि सां मुंहिंजा स्वामी मुकवारनि सां हामी थी तूं सिकवारनि सां हर वार तूं हर वार तूं सिकवारनि सां हामी थी हर वार मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं बाझ करे हीअ बेड़ो स्वामी करे बेड़ो हो स्वामी बाझ करे हीअ बेड़ो स्वामी राज करे बेड़ो स्वामी भवसागर मां तार तूं भवसागर मां तार तूं हाँ तार तूं हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं हो मूंखे पंहिंजे दिल मां की न विसार तूं हो मूंखे पंहिंजे दिल दिल मां की न विसार प्रेम सां चओ श्री राम राम सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी सतनाम साखी परम आदरणीय सतगुरु महाराज उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजनीय योग असांजा संत मंडल गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत प्रेम सां चओ श्री राम श्री राम गुरुअ जी कृपा खां सवाइ हिन संसार मां कोई पार थी न सघंदो जगत गुरु शंकराचार्य खां सवाल पुछियो वियो हिन संसार में कोई माण्हू ॿुॾंदो हुजे उन लाइ कोई रस्तो आहे कोई आहे तरीक़ो जो माण्हू पार थी सघे अपार संसार समुद्र मध्य समज्जितो में शरणम किमस्ति ही अपार संसार आहे इन समुद्र जे विच में अपार संसार समुद्र मध्य समज्जितो में ॿुॾंदड़ मुंहिंजो शरणम के मस्ती काई शरण आहे कोई आधार आहे कोई सहारो आहे गुरु कृपालो कृपया वदई तद हे कृपालु गुरु मूंखे कृपा करे ॿुधाए चई हिकिड़ो ई तरीक़ो आहे विश्वेश पादाम्बुज दीर्घ नौका भगवान या गुरु या चरण कमल इहा वॾे में वॾो हिकिड़ी वॾे में वॾी नौका ॿेड़ी आहे या स्टीमर आहे या जहाज़ आहे या शिप आहे इन में तूं वेही करे माना गुरू जे चरणनि में वेही करे हिन संसार मां केरु पार थी सघे थो श्री कृष्ण भगवान चई मुंहिंजी माया अहिड़ी ॾुखिया केर बि पार करे ई न सघे कंहिंखे ताक़त ई कोन्हे दैवी हेशा गुणमयी मम माया दुरत्यय दुरत्यय माना इनखे अत्यय करणु ॾुखियो आहे दुर आहे ॾुखियो आहे हिनखे कोई पार तरी वञे इहा ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे पर मां में वये प्रपद्यन्ते जेके मुंहिंजी शरण वठनि था माया में ताम तरंती ते उहे इन माया खे ईअं पार तरी वेंदा आहिनि जो ख़बर ई न पवंदी आहे प्रेम सां चओ श्री राम जहाज़ माना स्टीमर उनखे छा चवंदा आहिनि क्रूज़ क्रूज़ ऐं वञनि पिया क्रूज़ में सिंगापुर खां मलेशिया पिया वञनि रांदि जो मैदान ठहियल हो फुटबॉल चओ वॉलीबॉल चओ या कहिड़ो फिल्म पिया ॾिसनि अलाए जहाज़ समुंड में हले पियो अलाए किथे वेही त पंहिंजे फिल्म ॾिसण में लॻा पिया हुआ रांदि में लॻा पिया हुआ खाधे पीते में लॻा पिया स्टीमर हली पार पहुचे ई पियो प्रेम सां चओ श्री राम
ईअं न ख़बर न आहे त उहे पाणी त ॾिसण में दरी खोल त ॾिसण में अचे जे दरी न खोले त ख़बर ॿाहिरि निकिरी करे हा कमरे में माना भई दरी खोलियो त ऐं अंदरि जे वेठा आहियो त ख़बर कान्हे पंहिंजे आनंद में वेठा आहिनि रोटी खाइनि पिया तरनि पिया ॼण दरी खोलबी त जहाज़ ॾिसण में अचे भई शिप आहे पाणी आहे हले पियो जंहिं महिल ॾिसणो हुजे न ॾिसनि दरी बंदि पई आहे पर्दो लॻो पियो आहे पाण रोटी पिया खाइनि पाण रांदि पिया कनि पाण ॻाल्हाइनि पिया पाण सुम्हिया पिया आहिनि पाण थिएटर में वेठा आहिनि फिल्म पिया ॾिसनि हाणे थिएटर में वेठा आहिनि विच में त किथे दरी वरी ॾिसणु ख़बर न आहे त पाणीअ में जहाज़ हले पियो अलाए हले पियो अलाए न पियो हले पर तरंदा वञी पार पहुची विया प्रेम सां चओ श्री राम ॾाढो महांगो कोन्हे 5-8 हज़ार ई भाड़ो हूंदो आहे तव्हां बि वञी सघो था मद्रास खां किथे आसे पासे में माना हा बॉम्बे टू गोवा घणा पैसा आहिनि 3000 रुपया घणा पैसा घणा हल जेतिरा 2-3 हज़ार लॻंदा 5000 लॻंदा माना बम्बई खां वञो घणो 200-250 रुपया इहे लॻनि ऐं 1000 ॿियो लॻे भले शिप स्टीमर घुमी अचो माना एॾी सवलाई सां तीअं गुरूअ जे चरणनि में केरु वेठो आहे भॻवान जे शरण में केरु वेठो आहे भॻवान जो नाम जपे पियो अलाए पार थिए पियो अलाए न पियो थिए ख़बर ई कोन्हे संसार आहे अलाए समुंड आहे अलाए छा आहे अलाए दुनिया में बि दुख आहिनि की न आहिनि पर कंहिंखे जेको नाम जपींदो आहे उनजे लाइ जेको न जपे उहो त वरी ॿाहिरि ॾिसे न त ख़बर पए घणे वीह सौ आहे हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरण 4 दफ़ा चइणो आहे हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम वरे हरि शरणम 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 गुरु 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 शरणम श्री कृष्ण शरणम मम 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 श्री कृष्ण शरणम हरि वरि श्री कृष्ण शरणम मम 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 और चवंदा आहिनि त ग्यारस त कल्ह हुई पर भाई ग्यारस में आवाज़ निकिरंदो आहे डबल रोटी न खाई विया अॼु ज़्यादा त न खाई आया आहियो न घटि खाई आया आहियो की घणो खाई आया आहियो जे घटि खाई आया आहियो त घणो खाओ पेट हिन मां भरे ॾींदोमांव हर भर थोरी प्रसाद खाई पेट भरियो थोरो नाम जपे पेट भरे वठो ॾिसूं ख़ाली पेट सां नाम जपो आहे न जीअं बुख वारो माण्हू कीअं रड़ियूं कंदो आहे ओड़ियो श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम 4 दफ़ा श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण वरी शरणम मम ओ श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम हो श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम श्री कृष्ण शरणम मम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम चौ हरि शरणम हरि शरणम हरि शरणम हरि शरणम
इहा ॻाल्हि ॿुधाईंदा, बाज करे हीअ ॿेड़ो स्वामी भवसागर मां तार तूं, संसार में ॿेड़ो ईअं ई पार थींदो। मां उते कयां चई साईं अॼुकल्ह ज़मानो ॾिसो था, चओ त घणेई था भई माण्हू वैराग करे, पर वैराग ॼण खीसे में रखियो आहे, हीअं प्रसाद करे विराए ॾियां सभिनी खे, ऐं भोग भोगियूं पिया इन मां निकिरी कोन था सघूं। हा वैराग अचणु मुश्किल आहे। चई ज्ञान, साईं ज्ञान बि कहिड़ो आहे, ज्ञान बि तव्हां ई ॼाणो, असांखे ख़बर पए थी छा। ज्ञान में त माण्हू जो सिर हली वञे, ज्ञाननि में हिन में ज्ञान रहा, ज्ञाननि में ज्ञान ई नथो गुम थी वञे। असांखे उहो ज्ञान पुॼंदो या हींअर वेही मथो खपाईंदासीं। भई माण्हू बचपन में ज्ञान सिखियो त सिखियो, हाणे हींअर केरु मथो खपाए, कंहिंखे ज्ञान थी सघंदो? ॿियो कोई तरीक़ो आहे? चई हा आहे सही। राव नारी जस, हलो यादि भई राम जो जेको जस आहे न इहो ॾाढो घणो आहे, ऐं माण्हू केरु इहो राम जो जस ॻाए माना नाम वेही जपे, जीअं तव्हां हींअर नाम जपियो, इहो नाम जपे पोइ बिना ज्ञान जे, छा चइनि, ज्ञान न छॾियो, ज्ञान खे लॻायोसि तीली बाहि न खपे, बिना वैराग जे, बिना ध्यान जे ईअं ई भॻवान जे पद खे पाए वठंदा। हिकिड़ो सवलो तरीक़ो इहो आहे, प्रेम सां चओ श्री राम। ही रामायण जे कंहिं कांड जे आख़िरी में, उहो लंका कांड जे आख़िरी में बि थी सघंदो आहे, आख़िरी सलो कंहिं बि कांड जो कढ, सुंदर कांड जो, किष्किंधा कांड जो, राव नारी जस ॾियां सलोक पढ़ी ॿुधाई। चई बाबा तोखे ज्ञान न आहे त हाणे कोई हींअर ॿुढापे में ज्ञान में केरु मथो खपाईंदो? सिखंदा, ऐं मां ई मथो कोन खपाए सघिया, तव्हां किथां खपाए सघंदा? ज्ञान थियणु ॾाढो ॾुखियो आहे। वैराग, यार वैराग साईं महाराज हेॾा साल त मसाले वारी भाॼी खाधी, हींअर हरू भरू फिको वेही खाऊं छा? हेॾा साल भोग भोगियासीं, हेॾा साल संसार में रहियासीं, त पोइ वरी हाणे छॾे सघो? हेॾा ॾींहं पुट खे प्रेम सां हंज में खयो, धीअ खे प्रेम सां हंज में खयो, हाणे वरी कीअं छॾे सघिबो? ॾुखी ॻाल्हि न आहे। माण्हू मोह में, ममता में, राग में, द्वेष में कंहिं फाथो ई पियो आहे, निकिरी न सघिजे। चई बाबा आहे रावण लंका कांड जे एंड में आहे, लंका कांड जो पछाड़ियो सलोक अथव, नंबर बि न यादि कयो, जे कयो त भले कयो, 121। अरे यार हुन में हूंदो न, लंका कांड खां अॻु ॾिस, ही राव नारी जस तोहो खपे, राव नारी जस, ऐं वरी ॻोल्हींदुमि न त। चई भई ज्ञान खां सवाइ, वैराग खां सवाइ, ध्यान खां सवाइ ॿियनि सभई ॻाल्हियूं कुझु बि छॾिणो न, जीअं आहियूं तीअं ख़ाली राम जो जस ॻायूं, राम राम चऊं पार थी वेंदा। चई डेफिनेट पार थींदे, केरु रोकण वारो बि कोन्हे। राम राम, रावण हो उन छा कयो हो, कहाँ है राम, छा चवंदो हो, इहो ई ख़ाली राम खे, किथे आहे राम, हुन अॻियां राम ख़ाली घुमंदो, राम राम चवंदो, ॿियो कुझु आहे न? कहिड़े कांड जे एंड में आहे? अरण्य कांड जे एंड में आहे, राव नारी जस पावन चओ, गावहि सुनहि जे लोग, राम भगति दृढ़ पावहीं, बिन विराग जप जोग। अर्थ तो न पढ़ा न, समझी आ गई न। राव नारी जस पावन, रावण जो अरी कोई राम आए, दुश्मन रावण जो, उन जो जस पवित्र है, पावन है। गावहि सुनहि जे लोग, जेके माण्हू ॿुधनि था या वरी मूं वांगुरु मथो खपाइनि था ज़बान सां, जेकी चओ त चओ, ॿुधो त ॿुधो, ऐं ॿई कम बि करे सघिबा आहिनि। रास लीला पई हले, ओ महाराज छा पियो चए, शर्मा साहिब चई भाई मां हींअर धुनी लॻायां थो, श्री राधे लॻायां थो, ओ माताऊं चवनि, ठीकु आहे न? पोइ वरी हाणे माताऊं बंदि कर, वरी भाउर चवनि, ठीकु आहे। त हुन पहिरीं माताउनि खां चवाई त मां बि न, पहिरीं भाउरनि खां चवाई
चवाई त भाउर बि चवणु लॻा त मां बि चवणु लॻुमि, वेठो हुअमि साम्हूं। वरी माताउनि सां मुंहिंजो मां बि माताउनि सां छॾिया त मुंहिंजो टाइम अचायो वञे या मां बि चयो। हो ॾिसी वरितई, चई अच्छा गॾु, पोइ चई हाणे गॾु ई चओ सभई त तव्हां बि ॿुधो, जंहिं महिल मां चवां त ॿुधो, ऐं जंहिं महिल तव्हां चओ त मां ॿुधां। ॿुधो बि चओ बि, तव्हां बि चओ बि ॿुधो बि, डबल कमु कयो न। गावहीं सुनहि जे लोग, पोइ राम भगत दृढ़ पावहीं। भॻवान जी भक्ति पक्की भक्ति उहा तव्हांखे पंहिंजो पाण मिलंदी। कीअं मिलंदी? बिन विराग, बिना कंहिं विराग जे, बिना कंहिं जप जे, बिना कंहिं जोग जे मिली वेंदी। अरण्य कांड में इहो 46 नंबर आख़िरी सलोक आहे। छा चए? यादि कजो, न त आख़िरी त यादि कंदो ई कंदा न, भई पछाड़ी जो सलोक आहे। त जेको माण्हू भॻवान जो भॼन करे थो उनखे कहिड़ी तकलीफ़ आहे? साईं जन लिखनि था, बाझ करे हीअ ॿेड़ो स्वामी भवसागर खां तार तूं, मूंखे पंहिंजे दिलि मां कीन विसार तूं। भॻवानु विसारे त हड़ई वञी विसारे। छा चयमि? भॻवानु तव्हांखे विसारे, हड़ई वञी विसारे। कॾहिं बि यादि न करे, ज़रूरत ई कान्हे, उनजी परवाह बि न कजो, पर तव्हां भॻवान खे न विसारजो। छा चयमि? ॻाल्हि लॻे थी दिलि सां? लॻेव त करे ॾिसजो, कंदा त ॿेड़ो पार, न त हिते ई बीठा हूंदासीं। बोल श्री कृष्ण चंद्र भॻवान की जय। मोहन लाल।